जमीयत उलमा इस्लाम फजल रहमान ग्रुप पारां फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब पारां एहतजाजी रैली कढी। उन मौक़े ते उन्हनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु फ़लस्तीनी भाइरनि जी हिमायत में ऐं इसराइल मुर्दाबाद रैली जे हवाले सां असां निकिता आहियूं इन अज़मत सां त असां अक़वाम मुतहिदा खां इहो मुतालबो था कयूं त आया हेसिताणी तूं जेका गहरी निंड में आहीं तूं छो सुतो पियो आहीं। मज़लूम फ़लस्तीन जा ॿार बच्चा शहीद थी विया, उनखे दरबदर कयो वियो, हुननि जा घर बि ख़तमु कया विया। जेके इंसानियत जे नाते चवंदा हुआ त असां इंसानियत जा ख़ैरु खाऊं, उन्हनि जे अखियुनि ते पटियूं बदलनि, फ़लस्तीन ते ज़ुल्म पियो थिए, फ़लस्तीन जे बचड़नि खे ज़िबा कयो पियो वञे, न्याणियुनि सां ज़्यादती थी रही आहे, पर जेका इंसानियत जे नातनि ते ठहियल आहिनि तंज़ीमूं उहे ख़ामोश छो आहिनि। फ़लस्तीन जे अंदरि जेका बर्बरी ते ज़ुल्म थी रहियो आहे उन ज़ुल्म ऐं बर्बरी खे ख़तमु कयो वञे। इसराइल जेका दहशतगर्दी करे रहियो आहे अमेरिका जे छां में, ऐं वॾो दहशतगर्द अमेरिका आहे जेको पूरी दुनिया जे दहशतगर्दी फैलाए रहियो आहे। असीं अमेरिका इसराइल जे ख़िलाफ़ पर इंडिया के खिलाफ आयूं ऐं चऊं था जेको आहे इन जी दहशतगर्दी ख़तमु कयो वञे। मुतालबो कर रहा आहिनि त फ़लस्तीन खे हक़ ख़ुदि इरादियत ॾिनी वञे अक़वाम मुतहिदा जे करारदाद तहत, ऐं पाकिस्तान जी हुकूमत खां मुतालबो कनि था त पाकिस्तान में मौसर इक़दाम करे ऐं UN में फ़लस्तीन जो आवाज़ उथारे तां त फ़लस्तीन ते जेका वहशाना बमबारी आहे मज़ालिम असां बंदि कई। जी नाज़रीन, ही जमीयत उलमा इस्लाम फजल रहमान ग्रुप नवाब शाह पारां इसराइल मुर्दाबाद ऐं फ़लस्तीन ज़िंदाबाद रैली कढी। हिन जो चवणु आहे त फ़लस्तीन ते ज़ुल्म बंदि कयो वञे ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़, नवाब शाह।